डीएसपी खानपुर के एसएचओ खानपुर चोरी कंदे पकड़े वरतो। वीडियो वायरल थियण बाद डीएसपी खानपुर गुलाम रसूल पंवर खां चार्ज वापसि वरिती वई। एसएचओ खे मुअत्तल कयो वियो आहे। डीएसपी खानपुर गुलाम रसूल पंवर के एसएचओ खानपुर तुफैल अहमद अहमदानी चोरी कंदे पकड़े वरितो। कुछ ॾींहं अॻु हथियारबंद सां क़त्ल थियल अब्दुल रज़ाक बिरोही जे जवाबदार बशीर बिरोही जे ॻोठ पलियो बिरोही में पुलिस घर ते चढ़ाई कई। डीएसपी गुलाम रसूल पंवर कणक समेत ॿियो सामान खणाए पुलिस मोबाइलनि में रखायो, जंहिं दौरान एसएचओ तुफैल अहमद अहमदानी पहुची वियो। डीएसपी एसएचओ में मुंहमारी थी पई। एसएचओ तुफैल अहमदानी डीएसपी खां पुछाणो कयो त तव्हां चोरी छो कई आहे। एसएचओ डीएसपी खे चयो त आउं हद जो एसएचओ आहियां, मुंहिंजी इजाज़त खां सवाइ तव्हां कीअं कार्रवाई करे चोरी कई आहे। ॿिन्ही पुलिस ऑफिसरनि में झेड़े जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो वायरल थियण बाद एडिशनल आईजी सखर डीएसपी खानपुर गुलाम रसूल पंवर खां चार्ज वापसि वठी छॾी आहे। एसएसपी शिकारपुर कामरान नवाज़ एसएचओ खानपुर तुफैल अहमदानी खे मुअत्तल करे लाइन हाज़िर कयो आहे। एसएसपी शिकारपुर एएसपी शिकारपुर खे मामले जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे।